प्यारा ॿारो अॼु असां सबक ॾहों पढ़ंदासीं। लफ़्ज़ हाउज़। हिन लफ़्ज़ में 3 अखर ऐं 2 आवाज़ आहिनि। लफ़्ज़ हाउज़। हिन लफ़्ज़ में पहिरियों आवाज़ लावणी जे ज़बर सां ऐं ॿियो आवाज़ पेश जो आहे। हिजे पढ़णु। हे वाज़ ज़बर हाउज़ वाद पेशो ज़ हाउज़ हय ज़ेरे ही हमज़ो पेशो ही हे वाज़ ज़बर हाउज़ वाद पेशो ज़ हाउज़ अलफ मदा हय हे आहे। रवां पढ़णु। हाउज़ ही हाउज़ आहे। वधीक ॾिसंदा यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 ते। हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा। यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 खे फॉलो कंदा।